बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम व्यूज़ टाइम में अव्हांखे भली कार चऊं था। अॼु जा जेके पैनलिस्ट आहिनि उनजो तारुफ़ प्रोग्राम जी शुरुआत में अव्हां सां करायां। सीनियर तजिया निगाह नसीर मेमूर साहब असांखे जॉइन कियो आहे, प्रोफेसर इनाम भट्टी साहब, डॉक्टर अयूब शेख साहब ऐं डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब असां सां गॾु आहिनि। प्रोग्राम जे शुरू में जंहिं टॉपिक ते ॻाल्हि ॿोल कंदासीं उहो आहे अॻूणे वज़ीर आज़म PTI चेयरमैन इमरान ख़ान अमेरिका खां पुछाणो कयो आहे ऐं कुझु सवाल कया आहिनि। इमरान ख़ान जो चवणु आहे त अमेरिकी सदर जो बाइडन खां पुछां थो त पाकिस्तान में रिजीम चेंज खां पोइ ख़ासि तौर ते जेका इमरान ख़ान जी हुकूमत जो ख़ात्मो आयो उन खां पोइ संदसि चवणु आहे त अमेरिका मुख़ालिफ़ राय पाकिस्तान में घटि थी आहे या वधी आहे। इमरान ख़ान जे बयान ते ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं गॾोगॾु MQM पाकिस्तान पारां गवर्नर जे लाइ 5 नाला जेके आहिनि उहे तजवीज़ कया विया आहिनि ऐं उहे सदर ऐं वज़ीर आज़म ॾांहुं उमाणिया विया आहिनि। ऐं इहो बि चयो वियो आहे त वज़ीर आज़म जेकॾहिं कंहिं नाले ते एतिराज़ु कयो त पोइ इन ते गौर कयो वेंदो। हाणे सुवालु इहो आहे त छा सिंध हुकूमत सां मामला तइ थियण खां पोइ इहे 5 नाला ॾिना विया आहिनि ऐं वफ़ाक़नामा मोकिलिया विया आहिनि या सिंध हुकूमत जो एतिराज़ु साम्हूं आहे त पोइ नालनि ते गौर वीचार कयो वेंदो। इन खां अलावा इमरान ख़ान ख़िलाफ़ु जेका तौहीन मज़हब जे हवाले सां मुख़्तलिफ़ थाणनि ते जेके केसिस दाख़िल कया विया आहिनि उनजो सिलसिलो बि अञा ताईं हलंदड़ आहे। PTI अॻवाननि जो इहो चवणु आहे या दावा आहे त हाणे इमरान ख़ान जी किरदार कुशी कई पई वञे ऐं इन हवाले सां कैंपेन जेका आहे उहा हलाई पई वञे। नसीर मेमन साहब अव्हां खां शुरूआत कयूं पिया। पहिरियां त इमरान ख़ान जेका ॻाल्हि ॿोल कई आहे अमेरिका खां कुझु सवाल पुछा आहिनि उन ते अव्हांजो छा कमेंट आहे? अमेरिका जे सदर खे जॾहिं इमरान ख़ान वज़ीर आज़म हो तॾहिं चवनि था फोन कोन खणंदो जी। सो हाणे छा जे लाइ ख़तनि जा जवाब ॾींदो? ऑफिशियल जेको स्पोक्स पर्सन आहे अमेरिका जो उन त पहिरीं 2 भेरा स्टेटमेंट ॾेई छॾी त हीउ सॼो अफ़सानो आहे, असांजो हिन सां को तालुक़ु कोन्हे। पाकिस्तान जे सिक्योरिटी काउंसिल जी हाईएस्ट कमांड चई छॾियो त साज़िश कान्हे। पोइ हाणे पंहिंजे तरफ़ां जेकर सुभाणे मां चवां त मां जेको मुंहिंजी जेका रेल छुटी वई उहा जेको UK जो वज़ीर आज़म हो उन रेलवे जे उन TTI खे फ़ोन कई हाणे मूंखे वज़ाहत ॾिए, हाणे हुनखे लाचार पियो त मूंखे वज़ाहत ॾिए। तो हीउ हिकिड़ो अफ़सानो हुन ठाहियो आहे, उन अफ़साने खे खणी वेठो हले, रोज़ 2-4 ख़त लिखे पियो। थोरो अॼुकल्ह फुर्सत हूंदी कान था वटि मूंखे इन क़िस्म जी शइ न को। मां वरी बि चवां थो जॾहिं वज़ीर आज़म हूंदे फ़ोन न पियो खणे थो हाणे ख़त जो जवाबु छो ॾींदो जी। तो इहो बड़ी माण्हुनि खे इहो मोबिलाइज़ करण जा तरीक़ा। बाक़ी रही ॻाल्हि अमेरिका मुख़ालिफ़ सेंटीमेंट, पाकिस्तान जंहिं दौर में अमेरिका खां 8 अरब 10 अरब डॉलर कर्ज़ ख़ैरात इमदाद वठंदो तॾहिं बि अमेरिका ख़िलाफ़ नैरेटिव हूंदो। तो इहा कड़ी नई ॻाल्हि आहे अमेरिका लाइ। अमेरिका खे न को हिन नैरेटिव जी परवाह आहे न को पाकिस्तान, उन्हनि खे पंहिंजे मुल्क जे करे नैरेटिव जी परवाह न हूंदी आहे। तो हुननि खे कड़ी परवाह त पाकिस्तान में जाड़ो ख़ान ख़ुदा बख़्शे नबी बख़्शे वली मोहम्मद मुंहिंजे लाइ छा था सोचे। हू पंहिंजे हिकिड़ो ग्लोबल एजेंडा जा मास्टर्स आहिनि, उन ते हलंदा। ख़ान साहब भली ख़त वत मोकिले जेतिरा मोकिले पंहिंजो मश्क जारी रखे पर हुन सां हुननि जी सिहत ते को बि असरु कोन पवंदो। ठीकु आहे। प्रोफेसर इनाम भट्टी साहब अव्हांजो कमेंट सर। मेहताब इहो ईअं ई आहे जीअं अलामा ख़ादिम रिज़वी चयो पिए न त तव्हां खां कोई कर्ज़ घुरे त पोइ चवंदो नहीं दे रहिया, पोइ वरी जे अञा चई रहे त पोइ वरी चए त अचे मीज़ाई। त हाणे हिनखे बि इहा अञा ताईं ख़बर कोन पई आहे। बाबा जॾहिं तूं वज़ीर आज़म हुए उन वक़्त में ई तो इलाही कोशिशूं कयूं मुख़्तलिफ़ माण्हुनि जे थ्रू अमेरिका जे अंदरि जेके पाकिस्तानी बिज़नेस टाइकोन्स आहिनि उन्हनि जे थ्रू। बाइडन तोखे हिकिड़ो दफ़ो बि कंहिं फ़ोन ते बि न ॻाल्हायो ऐं तुंहिंजी शिकायत इहा रही त मूंसां फ़ोन ते बि कोन थो ॻाल्हाए वञे। त इन मां मतिलबु इहो आहे त यू आर द पर्सन नॉन ग्राटा, पर्सोना नॉन ग्राटा। उनजो सबबु इहा ई सोच आहे, इहा जेका सोच उनजो अंदाज़ मुल्क जा हुकुमरान मुल्क जा सियासतदान ईअं इन अंदाज़ सां पॉलिटिक्स न कंदा आहिनि। छाकाणि त जॾहिं तव्हां इहो रस्तो अख़्तियार कयो था त हू इलाही मैच्योर्ड पॉलिटिशियंस आहिनि जिन जी सॼी ज़िंदगी जॾहिं हुन में सियासत में गुज़रे थी त हुननि खे ख़बर पए थी त माण्हू जो मिज़ाज कीअं आहे। उनजी गुफ़्तगू लहजे अंदाज़ मां सम्झी वेंदा आहिनि त हिन जो मक़सदु कहिड़ो आहे। तंहिंजे करे हुननि उन वक़्त में शायदि इहो महसूसु करे वरितो त पाकिस्तान सां बहितर लाॻापन जे लाइ अहिड़ो को माण्हू खपे जंहिंमें फ्लेक्सिबिलिटी हुजे, जंहिंमें पॉलिटिकल जेको आहे सो सेंसिबिलिटी हुजे, जंहिंमें आलमी जेके बि क़ुवतूं आहिनि उन्हनि खे अंडरस्टैंड करणु, उन्हनि जे नीड्स खे अंडरस्टैंड करणु ऐं पोइ पंहिंजी खिते जे अंदरि जेका उनजी हैसियत आहे उन मुताबिक़ हुन सां रिलेशन्स बरक़रार रखणु। इहे शयूं हुजनि इंतिहाई अहम जेके कंहिं बि माण्हू खे सम्झणु खपनि। तव्हां जेकॾहिं अजीब सूरत हाल इहा हूंदी आहे पाकिस्तान जी, तव्हांखे ख़बर आहे न लेफ्ट जा पुराणा दोस्त हुजनि या मज़हबी जमायतुनि जा जेके बि वॾा
उहे सभु अमेरिका मुखालिफ़ हूंदा, पर वीज़ा अमेरिका जी खपे, प्रोडक्ट बि अमेरिका जी खपे, नेशनलिटी बि अमेरिका जी खपे, ऐं जॾहिं बि ज़रूरत पए त वरी उन वक़्तु बि अमेरिका खे ई जेको आहे सो मदद जे लाइ बि चइबो, शिकायत बि उन खां कबी त फलाणे दौर में जंगी बेड़ो न आयो अमेरिका जो, उन जी शिकायत बि कबी। त भई जॾहिं तव्हां उनखे इन तरीक़े सां सम्झो था त अमेरिका बहादुर जेको आहे उनजी तव्हां सां जेका गिरफ़्त आहे तव्हांजी पॉलिटिक्स ते, तव्हांजी सरज़मीन ते, उनखे जेकॾहिं छॾाइणो बि आहे त उनजो तरीक़ेकार कहिड़ो हूंदो, उनजे लाइ तव्हां पहिरीं ख़ुदि कफ़ील थियो, पहिरीं पंहिंजे पेरनि ते बीहो, पंहिंजी मइशी तौर ते सूरत हाल ते अहिड़ी बहितर कयो। तव्हां त ॿ ॾींहं रुॻो जेकॾहिं पेट्रोल तेल बंदि थो थिए त उनजे लाइ बि तव्हांखे मिनतूं करणियूं थियूं पवनि त सऊदी अरब कीअं मदद करे। तव्हां सिर्फ़ु थोरी हिकिड़ी का अहिड़ी पंहिंजी पॉलिसी ॾेखारियो था जेका उन्हनि सां अलाइन नथी करे त तव्हांखे सऊदी अरब हिकिड़े ॾींहं में चए थो त असांजा पैसा वापसि कयो, जेको तव्हांखे ड्रिगे मुदे लाइ मिलंदा उहो चए थो सुभाणे ताईं वापसि कयो, हाणे बसि देरि ई न। त इन सूरत हाल में कंहिं बि मुल्क जो सियासतदान, कंहिं बि मुल्क जो हुकुमरान इन अंदाज़ सां सियासत न कंदो आहे। हा, तव्हां ड्रिगे मुदे में वाकई बि जेकॾहिं चाहियो था त पाकिस्तान अमेरिका खां मुकमिल तरह ते निजात हासिल करे, उनजी पॉलिसी ख़ुदि मुख्तियार हुजे, उनजी सरज़मीन इस्तेमालु न थिए, उनजे लाइ पहिरीं तव्हां पॉलिसीज़ अहिड़ियूं जोड़ियो, पंहिंजी मुआशी पॉलिसी अहिड़ी बहितर कयो, पाण खे सगारो कयो। तव्हांजी हालत इहा आहे त को बि हिकिड़ो बि सेक्टर ॿुधायो, माना अयूब खान जे दौर खां वठी इमरान खान जे दौर ताईं तव्हां जेका बि डेवलपमेंट कई आहे उनजो केतिरो इन ते असरु पियो आहे जो तव्हां ख़ुदि कफ़ील थियो। ख़ुदि कफ़ील मां मुराद इहा आहे त तव्हां ॿियनि ते डिपेंड न कयो। अॼु ॾींहं ताईं तव्हां खाजरू तेल यानी कुकिंग ऑयल खां वठी फ्यूल ऑयल ताईं, उन खां वठी इलाही साथियूं प्रोडक्ट्स तव्हां सॼियूं ॿाहिरि ते डिपेंड था कयो। 90% तव्हांजो टोटल जेका आहे सा डिपेंडेंसी आहे। हाणे त सूरत हाल इहा थींदी जेकॾहिं हींअर जेका पाणी जी खोट ऐं शदीद बोरान थो थिए, ऐं हींअर जेका यूक्रेन रशिया वार आहे उनजे करे जेका आलमी मंडी में कणिक जी खोट पैदा थींदी, फसलनि जो जेको आहे सो तव्हां वटि पाण वटि हिते जेका शॉर्टेज थींदी, उनजो तव्हां ॾिसजो नतीजो छा थो थिए। IT सां रिलेटेड तमामु घणियूं शयूं जेके आहिनि उहे अमेरिका मां थियूं अचनि सर। साईं बिल्कुलु, मतिलबु उहो न सिर्फ़ु इहो, पर आउं त चवां त तव्हां अञा ताईं बल्क में जेका सस्ती शइ मिले थी उहे फूड आइटम्स आहिनि जेके तव्हांखे कैनेडा ऐं अमेरिका खां मिली सघनि था, छाकाणि उन वटि तमामु वॾो मिक़दार पैदा थींदो आहे। मिसाल तौरु वीट हुजे, बार्ले हुजे, बाजर मतिलबु उहा हुजे, या मकई हुजे, इहे सभिनी जी प्रोडक्शन एतिरी घणी उते थींदी आहे जो हुननि जे पंहिंजे कंज़प्शन खां तमामु घणी आहे। तंहिंजे करे हू ॿाहिरि सॼी जेका आहे असां सेल आउट कंदा आहिनि ऐं सस्ते ॾेई कंदा आहिनि उन्हनि मुल्कनि में जिन मुल्कनि जी इकोनॉमी डाउन हूंदी आहे, उन्हनि जे वैल्यू करेंसी जे जेका करेंसी कन्वर्जन हूंदो आहे उन जे हिसाब सां न कंदा आहिनि। कणिक जो किलो जेतिरो हुते खपंदो हूंदो उन ते करेंसी कन्वर्जन वैल्यू ते बि न खपाईंदा आहिनि। उन मुल्क जी पंहिंजी जेका आहे प्राइस वैल्यू जेका आहे उन ते खपाईंदा आहिनि। इन हद ताईं जेको आहे सुठी था। मुंहिंजे ख़्याल में ऐं सम्झां थो इमरान खान इहे सिर्फ़ु पंहिंजी हितां जी लोकल पॉलिटिकल जेका माण्हुनि जो ज़हन, उन्हनि खे आउं चवां थो ज़हन साज़ी बि न, बल्कि ज़हन ख़राब करण जी जेका सियासत करे थो उनजो वधीक नुक़सानु थींदो। तव्हां हिन वक़्त ताईं शुरू खां वठी जेको इहो रखंदा आया हो नैरेटिव त पाकिस्तान जो वॾे में वॾो दुश्मन केरु आहे, ऐं साॻे ई वक़्त ते तव्हां वरी उन सां गॾु बि वेठा आहियो। जेकॾहिं दुश्मन ठीकु आहे इनाम साहब जी। डॉक्टर अयूब शेख साहब अमां ॿुधो पिया सर? डॉक्टर रफ़ीक चांडे साहब आवाज़ अचे पियो मुंहिंजो? जी 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 मेहता। रफ़ीक साहब अवां जो छा कमेंट आहे जेकॾहिं पाकिस्तान में अमेरिका मुखालिफ़ राय जेका आहे उहा घटिजे या वधे, इन सां अमेरिका खे फ़र्क़ु कहिड़ो पवंदो जो अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान जो बाइडन खां इहो पुछाणो करे पियो? ॾिसो, हीअ सूरत हाल ॾाढी दिलचस्प ऐं तारीख़ी तौर ते हिकिड़ी नज़र अची रही आहे। मतिलबु जेके उहे हुकूमतूं जेके वोट जी महिनत करे वोट जे ज़रिए पंहिंजो थोरो घणो जेको बि आहे पंहिंजे हिसाब सां ईंदियूं रहियूं आहिनि, मुस्लिम लीग नून ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी, उन जो गुज़िरियल हुकूमतूं रहियूं आहिनि, उन्हनि सां कहिड़ियुनि कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते इस्टेब्लिशमेंट ऐं जेके मुक़्तदर हल्का आहिनि पाकिस्तान जा उन्हनि कहिड़ो हशर कयो आहे। ऐं ॿी सूरत हाल में जेको लाडला कल्चर आहे जी, मतिलबु अॼु जेके शयूं थियूं आहिनि अमेरिकन उहे डिप्लोमेसी ऐं पाकिस्तान जी जेका टोटल जेका फॉरेन पॉलिसी आहे उन जे हवाले सां जेके हूअं असां अॻु में लाॻीतो पाण सभु ॾिसंदा आया आहियूं त एॾो सेंसिटिव आहे जो त फॉरेन पॉलिसी खे त बिल्कुलु पाकिस्तान जी जेके टच नथो करे सघे। उहा सूरत हाल अॼु बिल्कुलु उन जा धागा उधड़े हुन माण्हू रखी छॾिया आहिनि।
ऐं को बि इदारो को बि कोन्हे को। तव्हां यादि कयो त सिर्फ़ु डॉन लीग ते नवाज़ शरीफ़ जी हुकूमत हेॾे खां होॾे थी वई, मेमू गेट ते पीपल्स पार्टी हुकूमत हेॾे खां होॾे। उन्हनि जे मुक़ाबले में जेके उहे इवेंट्स आहिनि उन मुक़ाबले में हीउ तमामु वॾो इवेंट आहे त हिकिड़ो माण्हू एक्स प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान जो, ऐं पाकिस्तान में उहो हिन शो थो करे, उहो अमेरिका खे इहे चैलेंज थो करे। ऐं अहिड़े नमूने में जीअं ॻोठ में जेको आहे सो ॿ माण्हू हिक ॿिए खे चैलेंज कंदा आहिनि, उहो हुनजो डिप्लोमेटिक के नॉर्म्स कोन्हनि के हुनजा जेके आहिनि से ट्रेड ऐं एड ऐं सभु रिलेशन्स जेके आहिनि से उन्हनि जो को ख़्यालु न आहे। या त पोइ उनजो ऐलान करे पाकिस्तान त बाबा असां सफ़ा एंटी अमेरिकन पॉलिसी ते हलिया विया आहियूं, जेको बिल्कुलु सही ॻाल्हि आहे पंहिंजो इनाम भट्टी साहिब जी। त असीं हिन वक़्तु जंहिं सूरत हाल में आहियूं उन में वॾे वॾो प्रॉब्लम जेको आहे न, इहो ट्रेड खां वॾो अञा ॿियो आहे, उहो इहा त तव्हांजे बैलेंस ऑफ ट्रेड, बैलेंस ऑफ पेमेंट्स जो इशू एतिरो सीवियर आहे जो तव्हांजी डेट सर्विसिंग तमामु घणी आहे। तव्हां अफोर्ड ई कोन था करे सघो त अमेरिका या जेके इहे वॾा मुल्क आहिनि इहे तव्हांजी जेके आहिनि से कॾहिं लत हणनि तव्हांखे, छो त तव्हां डिफॉल्ट करे वेंदो। इन करे तव्हांखे जेका बि लैंग्वेज रखणी आहे, जेको कुझु ॻाल्हाइणो आहे, हिकिड़े कूड़ ते असां सभिनी खे ख़बर आहे त कूड़ आहे, ऐं उन कूड़ ते तव्हां अमरीकन खे जेको आहे कयो चैलेंज कयो त इन जो मतिलबु छा आहे। मतिलबु मां सम्झां थो त हिन मुल्क में मतिलबु मस्जिद नबवी खां वठी हिते अची करे उन करणु, मां ज़ाती तौर ते इन ॻाल्हि जो क़ाइल आहियां त जेका अमेरिकन पॉलिसी आहे उन खां पाकिस्तान खे जनरल ज़िया जे दौर में जेको विया हुया उन ॾांहुं उहो ग़लति हुयो। अॼु ताईं पाकिस्तान जा जेके बुनियाद आहिनि, जेके इकोनॉमिक जेके बेसिस आहिनि, उहे ग़लति हलिया विया, जंहिंजे करे असां अॼु डिफॉल्ट खे वेझो पहुता आहियूं। पर हिन जंक्चर ते, हिन स्टेज ते जिते आहियूं, उन मां निकिरण लाइ असांखे वरी साॻे पंध ते आहिस्ता आहिस्ता करे निकिरणो पवंदो पाकिस्तान खे, तॾहिं मुंहिंजी सूरत हाल थींदी। छो त हीअ जेका सूरत हाल आहे हिन वक़्तु इहो इन क़िस्म जी लैंग्वेज, इन क़िस्म चैलेंज पाकिस्तान लाइ ख़तरनाक साबित थी वेंदो। इन करे मां सम्झां थो त समवन कोई इदारो, कोई इस्टेब्लिशमेंट कुझु न कुझु हुजे जेको हिनखे इहा इन क़िस्म जी सियासत जंहिंमें सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हू जेके जेका तालिबान टाइप सियासत आहे, जेके इस्लामी जेके आहिनि से उभारे करे ऐं मुल्कनि में सियासत कंदा आहिनि, उन खां परे रहणु घुरिजे ऐं हिनखे स्टेट्समैन जो मुज़ाहिरो करणु घुरिजे। हीउ माण्हू हिकिड़ो सियासत त सिखियो ई कोन्हे, ईअं सियासत में अची वियो आहे, इन करे वॾो मसइलो आहे। जी ठीकु आहे। नसीर मेमन साहब, मज़हबी कार्ड जेको आहे उन जी शुरूआति इमरान ख़ान कई रियासत मदीना जो नारो हणी करे, ऐं उन खां पोइ मस्जिद नबवी में जेको कुझु थियो आहे उन ख़िलाफ़ु उन खां पोइ जेको रिएक्शन अचे पियो सॼे मुल्क में, हिकु त केसिस जेके आहिनि उहे दाख़िल थियण जी शुरूआति थी चुकी आहे। उन खां पोइ दावा इहा कई पियो वञे ख़ासि तौर ते अॻूणे सुषमा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी पारां त इमरान ख़ान जी किरदार कुशी करण जे लाइ हाणे बाक़ाइदा तौर ते इहा मुहिम हलाई वेंदी ऐं इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु अञा वधीक केसिस बि दाख़िल थींदा। कीअं पिया ॾिसो इन सॼी सूरत हाल खे, साॻियो ई मज़हबी कार्ड इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु इस्तेमालु थिए पियो? हर नाकाम हुक्मरान हर आमिर मज़हब खे इस्तेमालु जी, उन्हनि खे ख़बर आहे त मज़हब अहिड़ो कार्ड आहे जंहिंमें सदाईं बैलेंस रहंदो। हिकिड़ी जुनूनी क़िस्म जी मख़लूक आहे हिन मुल्क में, तंहिं करे तव्हां रुॻो कंहिं ते तहमत हणी छॾियो वज़ाहत जो मौक़ो कंहिंखे न मिलंदो। ऐं तव्हां जेकर थोरो मथां चिटनी मज़हब जी विझी छॾियो त तव्हांजो चूड़न विकामजे थो। ख़ान साहब पंहिंजे समूरनि नाकामियुनि नाअहलियुनि जो एतिराफ़ करण, उनखे ठीकु करण बजाए रियासत मदीना जो दौरो विझाइणु शुरू कयो, जंहिंमें रियासत मदीना जी ख़ैर पाण खे बि ख़बर कान्हे त उनजो कहिड़ो अंसर हिन जी रियासत में हुयो। हिकिड़ो ॿुधाए जेको हुयो जंहिंजा पाण हवाला ॾियनि, असां गुनाहगार ऐबदार माण्हू, पाण त वॾो नेक माण्हू आहे, मदीने खां घटि ॻाल्हि न कंदो आहे, पाण ॿुधाए। ॿी ॻाल्हि इहा त हुन पंहिंजी सॼी कैंपेन खे अमर बिल मरूफ़ जो नारो ॾिनो, चयईं त जेको हक़ ते आहे उनजे ख़िलाफ़ु न बीहंदड़ जानवर आहिनि। त कंहिं चयो आहे त ख़ान साहब आख़िरी सच आहे या आख़िरी हक़ आहे ऐं ॿिया दुनिया में सभु कूड़ा आहिनि। हिन पंहिंजे तौर ते पाण खे सचो कयो ऐं पंहिंजे पाण खे ज़रे गॾु पैगम्बरनि सां मिलाईंदे माण्हुनि खे चई त मुंहिंजो पैगाम पहुचायो। जे इहा ॻाल्हि को ॿियो लीडर करियां त हींअर ताईं गतरा करे छॾनि सां हिन मुल्क में ख़ौफ़नाक ॻाल्हि कई। पर हिननि सभिनी ॻाल्हियुनि जे बावजूदि मां हिकु घड़ीअ लाइ बि तोहिने मज़हब जा केस क़ाइमु करण जे हक़ में न आहियां। मां पंहिंजे बदतरीन दुश्मन जे ख़िलाफ़ बि इहो कार्ड करे यूज़ न करणु चाहींदुसि। ठीकु आहे, जंहिंखां मूंखे इंतहाई नफ़रत हुजे उन जे ख़िलाफ़ मां मज़हब जो कार्ड इस्तेमालु करण जे हक़ में न हूंदुसि। ही ख़ौफ़नाक शइ आहे। इन जो माज़ीअ में 70 सालनि खां भोॻियूं पिया, सॼो मुल्क भोॻे पियो, जहिड़ा माण्हू था साड़नि, जहिड़नि माण्हुनि जा टुकड़ा था थियनि,
हुकूमत जे जेके वेठा आहिनि से पाण जेल ऐं इहे इंतकाम भोॻाया आहिनि उन्हनि खे सोचे सम्झी हरकत करणु घुरिजे। हिननि उहो ई कमु कयो आहे जेको राना सनावला जे ख़िलाफ़ हुननि ॾेढ मण लाइ केतिरो हीरोइन लॻाए छॾी। जी अहिड़ी छसी हरकत हिननि कई आहे, कलम ॿिया बि लॻी पिए सघिया। ॿी ॻाल्हि ॾोहो थियो आहे सऊदी अरब जे सरज़मीन ते, सऊदी अरब वञी केस दाख़िल कनि। हा, तव्हांजो पंहिंजे हवाले सां लॉ एंड ऑर्डर या ॿियनि मामलनि ते माण्हुनि खे भड़काइण जूं ॻाल्हियूं थियनि थियूं, माण्हुनि खे रतो छाणे घरूं वेड़ जूं ॻाल्हियूं थियनि पियूं, उहे कलम आणो दहशतगर्दी आणी छॾियो, इन ताईं सम्झ में अचे थो। पर ही मज़हब जे कार्ड जो इस्तेमालु ऐं जवाबी कार्ड जो इस्तेमालु हिकु जहिड़ा ख़ौफ़नाक आहिनि, उनखे हिकु तरह सां रद्द करणु घुरिजे। कंहिं बि अमन पसंद, जमहूरियत पसंद ऐं तरक़ी पसंद माण्हू खे हरकत जी हिमायत न करणु घुरिजे। ठीकु आहे। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, अवां जी राय सर इन मामले ते? मैं त बि इहो ई चवंदुसि त असीं त शुरू खां वठी उहे माण्हू आहियूं जेके मज़हब खे सियासत ऐं मज़हब खे रियासत सां ॻंढण जे ख़िलाफ़ रहिया आहियूं। असांजी हमेशह इहा सोच रही आहे त इहो मज़हब जो अमल दख़ल हर फ़र्द जो इनफ़रादी अमल आहे, उनखे न त रियासत सां ॻंढणु घुरिजे न ई सियासत सां ॻंढणु घुरिजे। पर हिन मुल्क जी ऐं हिन रियासत जी वॾे में वॾी ख़राबी आहे त रियासत बि जॾहिं मज़हब खे पंहिंजो हथियार बणायो त इन ई उनखे वरी ॾिसंदे करे सियासी जमायतुनि बि उनखे पंहिंजो जेको आहे हथियार बणायो। इहो ई इमरान खान आहे जंहिं मज़हब खे इन हद ताईं इस्तेमालु बणायो जो रहमतुल आलमीन अथॉरिटी बि क़ाइमु कई ऐं मदीने जी रियासत क़ाइमु करण जो पाकिस्तान खे जेको आहे सो ख्वाब बि ॾिसंदो रहियो त जंहिंजी अक्सरियत अवाम नफ़ी करे थो, हू चाहिनि था त दुनिया जे अंदरि जॾहिं तव्हां मिसाल ॾींदा आहियो न त दुनिया जा मुल्क फलाणा फलाणा उन्हनि कीअं तरक़ी कई आहे, उन्हनि सभिनी मुल्कनि तॾहिं तरक़ी कई आहे जॾहिं उन्हनि मज़हब खे सियासत ऐं रियासत खां अलॻि रखियो। जॾहिं बि मज़हब सियासत ऐं रियासत जो हिसो रहियो त उते सिविल वार्स थियूं, खाना जंगियूं थियूं, सिलेबी जंगियूं थियूं, उते लखा माण्हू मुआ। अॼु जंहिंजी ॻाल्हि शेख रशीद करे थो पियो न त हिते खाना जंगी थी, न खाना जंगी में इन ई शइ जो वॾो अमल दख़ल आहे मज़हबी कार्ड। त आउं सम्झां थो वरी साॻे ई हथियार खे जेकॾहिं मौजूदा हुकूमत बि इस्तेमालु करे थी त उहो बि बिल्कुलु ईअं ई साॻी सोच आहे, उहा ग़लति आहे। तव्हां कंहिं बि फ़र्द जे ख़िलाफ़ कहिड़ो बि केस दाख़िल करियो, पर उनखे जॾहिं तव्हां इन तौहीन मज़हब ऐं तौहीन रिसालत जे ज़िम्मे में आणींदो त सुभाणे हर मुख़ालिफ़ जे लाइ तव्हांखे मौक़ो मिली वेंदो। उनजी कहिड़ी बि हिते ई सभई जेके सियासतदान असेंबली जे अंदरि 99% वेठल जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि जूं जेके बि ज़ाती ज़िंदगी जूं कारवायूं अमल कारगुज़ारियूं आहिनि उहे इस्लाम जे नफ़ी कंदड़ आहिनि, मनफ़ी आहिनि। सुभाणे कोई माण्हू इहो ई सिर्फ़ु मामिलो खणी करे कंहिं कोर्ट में पहुची सघे थो त ही शख़्स इस्लाम जे फिलाणे अमल जे ख़िलाफ़ ज़िंदगी गुज़ारे थो, फिलाणे क़द्र जे ख़िलाफ़ ज़िंदगी गुज़ारे थो, पोइ तव्हां छा कंदो? त तंहिंजे करे आउं सम्झां थो त इहा हिन हुकूमत खे बि सोचणु खपे, ख़ुदि इमरान ख़ान खे बि सोचणु खपे त जहिड़ो ॿिज पोखींदो तहिड़ो लुणंदो। हिन रियासत 72-73 सालनि में यको इहा ई शइ कई आहे, उनजो नतीजो आहे अॼु तव्हां उन हथियार जे ज़रिए ख़ुदि शिकार थियो था। ऐं आउं चवां थो ख़ुदि हीअ रियासत इन जो शिकार थी सघे थी जेकॾहिं हिन मज़हब वारे मामले खे न ख़तमु कयो वियो, अलॻि न कयो वियो त को ॾींहुं अहिड़ो परे न आहे जीअं अफ़गानिस्तान जी जेका हालत थिए थी त ख़ुदि ही पाकिस्तान इन मज़हबी हथियार जो शिकार थिए ऐं उनखां पोइ अदम इस्तेहकाम जे सबबु को वधीक नुक़सानु करे विहे। जी ठीकु आहे इनाम साहब। राजन ॻाल्हि ॿोल्हि सिलसिलो जारी रखूं था, वक़्तु आहे कमर्शियल ब्रेक जो, ब्रेक खां पोइ हाज़िर थियूं था। वेलकम बैक नाज़रीन। ॻाल्हि ॿोल्हि करे रहिया हुआसीं त अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु तौहीने मज़हब जे हवाले सां जेका कैंपेन हलाई पई वञे या हलाई वेंदी, इन हवाले सां फवाद चौधरी इहा दावा कई आहे त इमरान ख़ान जी हाणे किरदार कुशी कई पई वञे, इमरान ख़ान ख़िलाफ़ु वधीक केसिस बि दाख़िल थींदा। रफ़ीक चांडियो साहब, अवां जी छा राय आहे इन मामले ते? कहिड़ी धुर खे इन सां फ़ाइदो पवंदो जेकॾहिं इमरान ख़ान ख़िलाफ़ु तौहीने मज़हब जे हवाले सां कार्रवायूं कयूं वेंदियूं त? ॾिसो, अंग्रेज़ी में चवणी आहे त शुरू खां वठी पंहिंजी जेका आहे सियासत आहे उनजो बुनियादु मज़हबी लाड़नि ते रखंदो रहियो आहे। इहा लाइन जॾहिं इमरान ख़ान खे अञा सियासत में लॉन्च करण जी कोशिशि कई वई हुई, उन्हनि जे पुठियां हमीद गुल हुयो ऐं हमीद गुल जी जेका नज़रियाती सियासत हुई उहा इहा हुई त लाल किले ते झंडो लहराइणो आहे ऐं इन क़िस्म जेको इस्लामिक जेका आहे उनखे फैलाइण वारो जेको ख़्वाबु हुयो। इन करे हुन जेका तरबियत आहे जेका आहे उन में उहा शामिल आहे।
हिन वक़्तु जेका थी आहे मुंहिंजे दोस्तनि जी जेका राय आहे मां हुन सां बिल्कुलु मुतफ़िक़ आहियां, इनखे मां चवां थो न थियणु खपे, पर मुंहिंजो हिकिड़ो ओपिनियन थोरो डिफरेंट आहे। जी उन ओपिनियन में ईअं आहे त इहा ॻाल्हि लाॻीतो ग़रीब गुरबाब कंदा रहिया आहिनि कि माण्हू उनजे इन लॉ जी ज़द में ईंदा रहिया आहिनि ऐं इहा ॻाल्हि थींदी रही आहे त बाबा इन कानून में गुंजाइश मौजूदु आहे त इहो ग़लति तौर ते बि इस्तेमालु थी कंहिं ग़रीब जे गले में पइजी सघे थो पियो, उन करे इन में मटा सटा कयो जंहिं ते का बि न थी आहे। हाणे जेकॾहिं इमरान ख़ान जहिड़े माण्हू जे लाइ इहा थी आहे, हू सम्झे थो कि उहो ग़लति थियो आहे, त मां सम्झां थो थियणु खपे। इन मां इहो रस्तो खुटी सघे थो त अॻियां जेकॾहिं पार्लियामेंट में अचनि था त उन में जेके तब्दीली आहे, जेका रिक्वायर्ड तब्दीली आहे, उहा मुमकिन तौर थी वञे, छो त इहा सियासी पार्टियुनि वटां ई अचे तॾहिं ते। बाक़ी त जे ग़रीब गुरबा नसीर मेमण, मां इनाम भट्टी ऐं डॉक्टर अयूब पारन ते वेंदो त को फ़र्क़ु न पवंदो। इन करे मां सम्झां थो त इहो जेको कुझु बि थियो आहे इन मां हिकिड़ी शइ इहा थी सघे थी त अॻियां हली इन में करेक्शन मैकेनिज़म अचे। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेका सियासत जो रंग आहे इहो हिकिड़ी तमामु सोचियल सम्झियल प्लैंड वे में पाकिस्तान में हिकिड़ो वॾो एलिमेंट आहे, न सिर्फ़ु इमरान ख़ान हिकिड़े डेमोक्रेटिक उन में पोस्चर में मौजूदु आहे, पर ॿिया जेके आउटफिट्स आहिनि उन्हनि जी बि हिकिड़ी तरगीब ऐं तरबियत कई थी वञे त सियासत जो मज़हब हिकिड़ो वॾो ऐं अणटूट हिसो हुजे, जंहिंजे नतीजे में थिए इहो थो पियो त पाकिस्तान जी जेका इकोनॉमी आहे उहा लिबरलाइज़ न पई थिए, जंहिंजे नतीजे में अॼु असीं उन जाइ ते बीठा आहियूं जिते मतिलबु आहे त जेका डिफॉल्ट ऐं जेका ॿुॾण जी सूरत हाल खे तमामु वेझो बीठा आहियूं। तव्हांखे जेका मलेशिया खां मुतासिर आहियो, तव्हां तुर्की खां मुतासिर थियो था, पर उन्हनि जी जेका लिबरल इकोनॉमिक जेके वैल्यूज़ आहिनि उनखे वठण लाइ तयारु न आहियो। तव्हां हाणे ई ॾिठो हूंदो त कुझु ॾींहं अॻु जेका एसा हिकिड़ी आई आहे, पंहिंजो शरीयत कोड ॾिनी आहे त बैंकिंग जेको सेक्टर आहे उनखे इस्लामिक रेगुलराइज़ेशन सां कंदा पिया, हालांकि ऑलरेडी बैंकिंग में हिकिड़ो सिस्टम मौजूदु आहे त जेको माण्हू सूद वारे निज़ाम में न वञणु चाहे उहो इस्लामिक सिस्टम वञणु चाहे, पर इहा जेकॾहिं उहा आहे थोरो अॻियां जी त उन में इम्प्लीमेंटेशन अॻिते आहे। पर जेकॾहिं उनखे ॾिसूं था त नज़र इहो थो अचे पियो त पाकिस्तान जो जेको इकोनॉमी जो थोरो मसइलो आहे उहो वधीक ख़राबु थी सघे थो पियो। इन करे मां सम्झां थो त इन जी ज़रूरत आहे त जेका लिबरल क़िस्म जी सियासत आहे ऐं सियासत खे मज़हब खां परे कजे, पर हाणे सियासत मज़हब जो एॾो त हिसो थी चुकी आहे जो उनखे परे रखण लाइ तव्हांखे इंस्टीट्यूशनल हिकिड़ो घुर्जियूं आहिनि ऐं उहे घुर्जियूं तव्हां जूं जेसि ताईं नथी पूरी थियनि तेसि ताईं हिन जो को फ़ाइदो न थींदो। इन करे पॉलिटिकल पार्टी, सियासी पार्टियूं सभिनी जो हिकिड़ो कंसेंसस थियणु खपे। उसूली तौर ते इहे इन ते एग्रीड आहियां मां बि त पंहिंजो इहो ग़लति आहे ऐं मुस्लिम लीग खे न करणु खपे, पर सूरत इमरान ख़ान ठीकु आहे रफ़ीक चांडू साहब, हिकु पॉइंट अहिड़ो आहे जंहिं ते अवां सभई मुतफ़िक़ आहियो गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां वठी ॻाल्हि ॿोल जेका असांजी थींदी रही आहे उहा इहा आहे त इमरान ख़ान दफ़ेड़ जी सियासत जेका उहा करे पियो ऐं छिकताण ऐं टकराव चाहे थो इदारनि सां, उनजे टकराव जी जेकी कैंपेन आहे उहा हली रही हुई। हाणे जॾहिं मौजूदा हुकूमत पारां इमरान ख़ान जे ख़िलाफ़ जेके केसिस दाख़िल कया पिया वञनि, मज़हब कार्ड उन में इस्तेमालु कयो पियो वञे, तो इन मज़हब जे इल्ज़ाम हेठि केसिस दाख़िल पिया थियनि, कंहिं क़िस्म जी का इम्कानी कार्रवाई थी त पोइ सम्झो पिया त इन सां त छिकताण पैदा थींदी न, टकराव थींदो जेको इमरान ख़ान हिन वक़्तु ताईं चाहींदो रहियो आहे। इन टकराव जो फ़ाइदो पोइ मौजूदा हुकूमत खे थींदो या इमरान ख़ान खे थींदो? नसीर मेमण साहब, अवां जो कमेंट सर। ख़ान साहब वज़ीर आज़म हो ऐं तॾहिं बि जॾहिं छिकताण ऐं टकराव वारी ॻाल्हि थींदी त मुंहिंजो हमेशह मौक़िफ़ रहियो आहे जी त टकराव ऐं छिकताण कहिड़ी तरह हुकूमतुनि खे फ़ाइदो कोन ॾींदो आहे, इहा बुनियादी ॻाल्हि आहे। ठीकु आहे। टकराव ऐं छिकताण हमेशह उन्हनि फोर्सिस खे मदद ॾींदो जेके डिस्टेबलाइज़ेशन चाहींदियूं। हुकूमतुनि जी बहितरी, हुकूमतुनि जी भलाई हिन में हूंदी आहे त कहिड़ी तरह हिकिड़ो ठरियल माहौल हुजे, हिकिड़ो अहिड़ी फिज़ा हुजे हमाहंगी वारी, बिना छिकताण ऐं टकराव वारी, जंहिंमें उहे हुकुमरानी कनि। ऐं हुकूमत खे घुर्जे त हींअर दिलि ते थोरो पथर रखी मञूं था ख़ान साहब जेको बर्ताव कयो उन जा जेकर चेपर यादि कजनि त हुकूमत में जेके वेठा आहिनि उन्हनि जो जेको रद्दमल आहे सो सम्झ में अचे थो। हिकिड़े माण्हूअ खे 1.5 साल, 1.25 साल, 2 साल, 8 महीना बिना केस प्रूफ थियण जे, बिना कंहिं साबितुनि जे, जंहिं हुकूमतुनि मां जंहिं तज़लील मां ख़ान साहब जी हुकूमत में गुज़ारियो वियो उहा का अहिड़ी ॻाल्हि न आहे जेको सवलाई सां विसारे सघिजे। बिल्कुलु। पर मां ज़ाती तौरु सम्झां थो त हिकिड़ो हल इहो आहे त हाण ठाहिण जे लाइ उहे ई कम जवाब में कजनि
ऐं इहो बि हिकु हदि ताईं लगाम ॾियण लाइ ज़रूरी शायदि हूंदो आहे माण्हू खे सबक़ु अचे त तव्हां जन हुकूमत में हूंदा आहियो ऐं एॾी मॻी हूंदी अथव तव्हां सां हुकूमत में न हूंदो क्योंकि तव्हां सां थी सघे थो। जी इहो पासो इहो आहे त हींअर सिचुएशन एॾी सेंसिटिव ट्रांज़िशन में आहे ऐं ख़ान साहब जी ख़्वाहिश आहे त चिकटाणे टकराव थिए। ख़ान साहब जे साथियुनि जी ख़्वाहिश आहे। ईअं राति चवनि था त घरू वेड़ थी, ईअं राति चवनि था त माण्हू ॿाहिरि निकिरनि, जी ईअं राति चवनि था त हुकूमत खे किरायो, धरणो हणंदासीं, बीहल खणींदासीं। तो चिकटाणे टकराव हुन जी ख़्वाहिश आहे। जी तो हुकूमत जेकर उन ट्रेप में अचे थी ऐं चिकटाणे टकराव वारो पासो वठे थी त इहो फ़ाइदो इहो कमु त थींदो ख़ान साहब जो भलो। हुकूमत खे उन जे बजाए हींअर ॿ चारि शयुनि ॾांहुं ध्यानु ॾियणु घुरिजे। हिकिड़ो आहिनि जेके रिफॉर्म्स ईंदड़ इलेक्शन खां पहिरें जी ईंदड़ इलेक्शन जी शफ़ाफ़ियत यकीनी थी सघे। जी इहो आहे सभ खां बुनियादी सुवाल। ॿियो इंसाफ़ ऐं जेके पंहिंजो अदल जा उहे इदारा नेब वग़ैरह इन जा सिस्टम ठीकु कनि त कीअं उहे मुखालिफ़तुनि जे ख़िलाफ़ हथियार तौरु इस्तेमालु न थियनि जेको असां पुठी तौर में ॾिठो। परमानेंट सॉल्यूशन कढनि। 90 जे ॾहाके में हिननि पाण हथियार ईजाद कया अॼोकी हुकूमत जी पार्टी आहे। जी ऐं पोइ अॼु उहे फिरी गिरी ॾिसो वक़्त सां शयूं फिरी गिरी नीचे में पवनि थियूं। सो इन सॼी शयुनि खे ठीकु कनि, सिस्टम खे ठीकु कनि, डेमोक्रेटिक प्रोसेसिस खे ठीकु कनि ऐं उहे बुनियादी चेंजिस आणण जी कोशिशि कनि जंहिंसां लॉन्ग टर्म डेमोक्रेसी स्टेबलाइज़ थिए। जी इलेक्टेड गवर्नमेंट्स एम्पावर थियनि, ऐवान एम्पावर थियनि, सूबा एम्पावर थियनि। सभ खां अहम ॻाल्हि हीउ जेको वफ़ाक़ियत जे नाले ते मर्कज़ियत जो राज आहे इन मुल्क खे कमज़ोर करे छॾियो आहे। ही जेके माण्हू छो था जबलनि ते चढ़ी वञनि, छो थियूं नौजवान छोकिरियूं पंहिंजे पाण खे आपघात कनि, ॿारनि बच्चनि खे छॾे जी इन शयुनि खे एड्रेस कनि। ऐं इमरान ख़ान खे बि घुरिजे त इन क़िस्म जे चिकटाणे टकराव वारा शॉर्टकट ॻोल्हे सॼे सिस्टम खे डीस्टेबलाइज़ करण जे बजाए अकुल खां कमु वठे। हिन सिस्टम जो हिसो हूंदो त हीउ सिस्टम ठीकु थींदो त वरी को वारो मिलंदुसि। ठीकु के आहे आखेरो जेकर वणी किराए छॾियईं, कटे छॾियईं या टारी त पोइ संदसि आखेरो बि उन टारीअ ते आहे। अवाम ऐं मुल्क जो नुक़सानु थींदो, भलो संदसि बि कोन थींदो। जी त हुकूमत खे मुंहिंजी आख़िरी ॻाल्हि इहा आहे त टकराए चिकटाणे खां बचाए कंहिं तरह विच वारो रस्तो वठी बुनियादी कम करणु घुरिजनि जेके डेमोक्रेसी खे स्टेबलाइज़ कनि। हिकु भेरो मरहलो थी वञे पोइ मुख़ालिफ़ धुर सां निबेरा थी सघनि था। ठीकु आहे। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, नसीर साहब जी ॻाल्हि सां अवां इतफ़ाक़ कयो पिया हुकूमत खे इदारनि खे बहितर करणु खपे, डेमोक्रेसी खे बहितर खपे, इंतकामी कार्रवाई त बाद में बि थी सघनि थियूं, छिकताण सां हुकूमतुनि खे फ़ाइदो नाहे पहुचंदो। पहिरीं ॻाल्हि त सॼे वॾे सुवाल जो हिकिड़ो जेको आम सबबु आहे जेको हींअर ताईं मौजूदु आहे ऐं हिन रियासत जो उहो सुवाल हल नथो थिए, उहो आहे ई इहो त इहे जॾहिं बि माण्हू हुकूमत में अचनि था, हुकुमरानी कनि था, त उन वक़्तु उन्हनि खे इहा ख़बर कोन्हे त सिस्टम खे दुरुस्त करण जे लाइ कहिड़ियूं शयूं लाज़मी आहिनि। हीउ सिस्टम खे दुरुस्त करण जे लाइ का बि कार्रवाई नथा कनि। ॿी शइ जेका आहे उहा इहा आहे त हीअ सॼी जेका हिननि जी वेड़ आहे सिर्फ़ु इक़्तिदार जे हासिलात जे लाइ आहे। उहा चाहे उहा मौजूदा जेका हुकुमरान जमायत वेठी आहे हींअर इतिहाद करे, इलाह करे सभिनी मुख़्तलिफ़ जमायतुनि सां, उहा हुजे या इमरान ख़ान हुजे, इन्हनि जी सॼी डोड़ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इक़्तिदार जे हासिलात लाइ हुजे थी। जेकॾहिं हक़ीक़ी तौर ते मुल्क जे अंदरि कंहिं बि तब्दीली जे लाइ हिननि जी हुजे जिदोजहद ऐं उहा उन में जेकॾहिं कंहिंजूं जानियूं वञनि ऐं उन खां पोइ वाक़ई मुल्क कंहिं उन रस्ते ते लॻी पए त उन में को हर्ज कोन्हे। दुनिया जे अंदरि ईअं थींदो रहंदो आहे। पर असांखे ख़बर आहे त हीअ जेका छिकताण थिए पई उन छिकताण जे पुठियां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिननि जी ज़ाती इक़्तिदार जी ख़्वाहिश ऐं ऐवान इक़्तिदार ताईं रसाई आहे। उनजो ॿियो को बि मक़सदु कोन्हे। ऐं असांखे ख़बर आहे त हेठि आम माण्हू जेको वीचारो आहे उहो उनखे सची नियत सां, सची दिलि सां उन जे पुठियां हली करे जिदोजहद कंदो आहे, जान विञाईंदो आहे। ऐं सम्झा थो हीअ जेका छिकताण चाहिनि था, जेको नैरेटिव अख़्तियार कनि था, इहा खेनि बि ख़बर आहे, इमरान ख़ान खे बि ख़बर आहे त आउं जॾहिं बि वरी इक़्तिदार में ईंदुसि त ईअं ई कंदुसि जेको 3.5 साल या पौणा 4 साल अॻु में कयो। हिन खां अॻु में बि हुनखे इहा ख़बर हुई जेको पाण पंहिंजे पाड़ेसरी मुल्क जे टीवी चैनल ते बि वेही करे इंटरव्यू ॾींदो हो त पाकिस्तान जे अंदरि इक़्तिदार कीअं हासिल थींदो आहे, इहा खेसि ख़बर आहे त हिते छा थींदो आहे। हा, वाक़ई जेकॾहिं तव्हां मुल्क जे अंदरि जमहूरियत खे मुस्तहकिम करणु चाहियो था, इदारनि खे मुस्तहकिम करणु चाहियो था, पाकिस्तान जे सियासी सॼी जेका उनजो आहे स्ट्रक्चर उनखे बहितर करणु चाहियो था, त पोइ तव्हां वाक़ई जेकॾहिं अहिड़ी शइ आहे उहा नज़र अचे, नज़र कोन ईंदी आहे। तंहिंजे करे असांखे ख़बर आहे त हीअ छिकताण कंहिं बि जानी नुक़सान जो जेकॾहिं सबबु बणिजे थी त उनजो को बि फ़ाइदो मुल्क जे सिस्टम बहितर करण में, जमहूरी निज़ाम जे बहितर करण में, इलेक्शनुनि जे आज़ाद ख़ुदि मुख़्तियार हुअण वारे
शफ़ाफ़ जेको आहे इलेक्शन जे अमल में कंहिं बि तरह सां उन जेको अमल दख़ल न हूंदो सिवाइ इन जे त तव्हांजे उन प्रेशर खे ॾिसी ठीकु चइनि आहे। माण्हुनि जे जान ज़ाया थियण खे ॾिसी करे वरी तव्हां सां मुआइदो कनि त ईंदड़ दर इक़्तिदार तव्हांखे ॾींदासीं। तंहिंजे करे पंहिंजे इक़्तिदार जे हासिलात लाइ अहिड़ो नैरेटिव अख़्तियार न कयो। इहो सभिनी जो इहो रहियो आहे। माज़ी में ही सॼी नून लीग हुजे, पीपल्स पार्टी हुजे या ही हाणे इमरान खान हुजे, जॾहिं इक़्तिदार में वेहंदा आहिनि ऐवान जे अंदरि उन्हनि खे ख़बर न पवंदी आहे त मुल्क जूं ख़राबियूं कहिड़ियूं आहिनि, जी। वफ़ाक़ कीअं बहितर थी सघंदो, जमहूरी निज़ाम मज़बूत कीअं थी सघंदो, कहिड़नि इदारनि खे वधीक सघारो कजे, कहिड़नि इदारनि खे पंहिंजी लिमिट में रखिजे, उहे सभु शयूं कीअं थी सघंदियूं, उन वक़्तु उन्हनि खे नज़र न ईंदियूं आहिनि। जॾहिं इक़्तिदार खां ॿाहिरि थींदा आहिनि तॾहिं उन्हनि खे सभु पंहिंजा जेको आहे उहे सभु ख्वाब ख़्याल ठीकु आहे, नज़र ईंदा जी। आहिनि। अवाम जी सोच आहे। जी ठीकु आहे। डॉक्टर रफ़ीक जांडो साहब, अवां जो कमेंट सर। सवाल थोरो वरी वरजाइजो, विच में डिस्कनेक्ट छिकताण जेका पैदा थिए पई, जेका नज़र में अचे पई, जेकॾहिं इमरान खान जे ख़िलाफ़ केसिस दाख़िल थियनि पिया ऐं मज़हब कार्ड जो इस्तेमालु ई थिए पियो, तोहिन मज़हब जा केसिस दाख़िल थियनि, इमरान खान जी किरदार कुशी कजे, त इमरान खान शुरूअ खां वठी चाहे इहो पियो त छिकताण पैदा थिए, ॾफेड़ पैदा थिए, टकराव थिए, इन टकराव जो फ़ाइदो कहिड़ी धुर खे थींदो, इमरान खान खे या हुकूमत खे? ॾिसो, हुकूमत खे बि न नुक़सानु ज़रूरु थींदो, पर मसइलो इहो आहे त इमरान खान खे कीअं सम्झाइबो जेकॾहिं इन केस अॻी हुकूमत इमरान खान अचे थो ऐं साॻी सूरत-हाल हे जेके 3.5 साल पोणा 4 साल थिया आहिनि, इहे एज़ अ प्रोफेशनल इकनॉमिस्ट आई बिलीव त उहे क़ौम जा ज़ाया थिया आहिनि। पाकिस्तान माना कोविड खां पहिरीं असेसमेंट बि वर्ल्ड बैंक ऐं IMF जी त हाणे जेको साउथ एशिया जो रीजन आहे उहा फ्लैशिंग पॉइंट आहे इकनॉमिक ग्रोथ ऐं उन में इंडिया ऐं बांग्लादेश सभिनी खां वॾो इकनॉमिक ग्रोथ रेट हुयो। असां उन में भागीदार थी सघियासीं पे, पर इमरान खान जी जेका वठि चोर चोरी ऐं इहा हुई ऐं 3.5 सालनि ताईं को बि केस साबित न थियो आहे, को हिकिड़ो बि केस साबित न थियो आहे, अॼु बि उन ते बीठा आहिनि। त इहो सॼी जेका सूरत हाल आहे हू अञा बि इन ते बज़िदा। इन करे साॻी सूरत हाल जेकॾहिं जेको मूं अॻिणो चयो त वाट गोज़ अराउंड कम्स अराउंड, इहो थिए त हुनखे अंडरस्टैंडिंग जो हिकिड़ो मसइलो अचे, हू सम्झनि इहा ॻाल्हि त पॉलिटिक्स जे इहे ज़ाविया पंहिंजी जाइ ते आहिनि, पर जेको सियासत जो रुख आहे उहो इहो हुजणु घुरिजे त माण्हुनि जी जेका इकोनॉमिक बेनिफिट आहे, माण्हुनि जेका समाजी सुधार आहे, माण्हुनि जी ज़िंदगी में जेका सहूलियत अचणु आहे, माण्हुनि जी इनकम जेका वधणु आहे, माण्हुनि जे घर जा मसइला, तइलीम जा मसइला, सिहत जा मसइला आहिनि, उहे अवलियत ते आहिनि। त इहा ॻाल्हि सम्झाइण लाइ निहायत ज़रूरी आहे त इमरान खान सां साॻी कार कनि, त इमरान खान इहो सम्झण में अचे। न त ॿी सूरत में तव्हां वरी ॿियो जेको टेन्योर आहे उन में यकीनी तौर ते इहो ॾिसी सघो था पिया त साॻियो ड्रामो वरी वरिजाइबो ऐं पाकिस्तान नतीजे में तमामु जल्दी डिफॉल्ट करे सघे थो। अलाह न करे ईअं थिए। इन खां मतिलबु त जेके जमहूरी हुकूमतूं अचनि थियूं उहे हेॾां होॾां सभिनी पाड़ेसियुनि खां पैसा वठी कुझु मसइला करे ऐं आणनि था। तव्हांखे यादि हूंदो त यूरोपियन यूनियन GSP प्लस जो जेको ॾिनो हुयो उन मां पाकिस्तान एतिरो बेनिफिट कोन खणी सघियो, हालांकि इहो हिकिड़ो तमामु वॾो फ़ाइदो हुयो जेको असांखे मिली चुको हुयो। इमरान खान अचण सां ई यूरोपियन यूनियन खे छिकणु शुरू कयो, अचण सां ई अमेरिका जे ख़िलाफ़ु असांजा जेके एक्सपोर्ट्स वॾे वॾा उतां खां ईंदा आहिनि। हाणे उनखे केरु सम्झाईंदो, सियासत केरु सम्झाईंदो? इन करे मां सम्झां थो त जेको इमरान खान जो तरीक़े वारदात हुयो आहे उन तरीक़े वारदात में अचे त हुनखे ॻाल्हि सम्झ में अचे त इहे सभु शयूं न आहिनि। हुकूमत खे हिन नुक़सानु ज़रूरु पवंदो, जेका साल जी हुकूमत आहे उहा पंहिंजो, पर जेकॾहिं उन में हू उनखे फोकस रखनि था, जीअं मूंखे जेको नज़र अचे थो पियो त इहो इंटीरियर वारो पासो, इहो जेके कूड़ा केस ऐं हिक ॿिए सां जेका करणी आहे इहा उनखे इंटीरियर मिनिस्टर खे ॾिनी वई आहे जेको उन लाइ ठीकु माण्हू आहे, पर शहबाज शरीफ़ ऐं ॿी जेका टीम आहे उहे सॼो ॾींहुं इक़्तिसादी तौर ते हिनखे लॻा पिया आहिनि। त मां सम्झां थो उनजो फ़ाइदो इम्पैक्ट थी सघे थो पियो। जी ठीकु आहे डॉक्टर रफ़ीक चांडू साहब। डॉक्टर अयूब शेख साहब असांखे हिन जॉइन कयो आहे। डॉक्टर साहब, काफ़ी इंतज़ारु करिणो पियो अव्हां जे लाइ। अव्हां खां पहिरियों जो कोई इशू असांजो रहियो जंहिं ते पैनलिस्ट जी राय जेका आहे उहा बि अव्हां सां शेयर कंदो हलां। अमेरिकी सदर जो बाइडन खां पुछाणो कयो आहे, सवाल कयो आहे अॻूणे वज़ीर आज़म ऐं PTI चेयरमैन इमरान खान त रिजीम चेंज खां पोइ जेका संदसि हुकूमत बक़ौल इमरान खान जे साज़िश तहत हटाई वई, उन खां पोइ पाकिस्तान में अमेरिकी मुख़ालिफ़ जेका राय आहे उन में वाध थी आहे या घटाई थी आहे? वाध या घटाई सां अमेरिका खे कहिड़ो फ़र्क़ु पवे थो जो इमरान खान जे सवाल जो जवाबु ॾियण जी ज़हमत बि कंदा? असल में उहो सवाल अहिड़ो आहे
जीअं टीवी रेटिंग थींदी आहे न त पाकिस्तान में कहिड़ो चैनल वधीक ॾिठो थो वञे, कहिड़ो घटि ॾिठो थो वञे, जी या इलेक्शन खां अवल पोल्स थींदा आहिनि या गैलप सर्वे थींदो आहे। जी हाणे ही ॼण त गैलप सर्वे ते हिकिड़ो सवाल रखियो आहे हुन, ऐं ॿियो कंहिंखां रखियो अथई हिन दुनिया जी सभ खां वधीक सुपर पावर जी जे मथां विछल जेको सदर आहे उन खां पुछियो अथई। जी हिकिड़ो ज़मानो हो त असां हुनजे फोन खां तरसंदा हुआसीं, हाणे असां हुन सां हुजत करे वेठा आहियूं त हाणे उहो गैलप सर्वे करे ॿुधाए। हाणे जो बाइडन जेसिताईं वांदो थिए गैलप सर्वे करे तेसिताईं ख़ान साहब जी सुवाल जो जवाबु अची वेंदो। जी आउं सम्झां थो त जेको माण्हू बेवक्ती रागिणी ॻाईंदो हुनजो मतिलबु इहो त थी सघे थो त 4 माण्हू राग ते गॾु थियनि, पर हुनजो मक़सदु इहो कॾहिं बि कोन्हे। मिसाल हिन सॼे मामले में अमेरिका ऐं जो बाइडन कॾहिं बि विच में आया ई न आहिनि जी त असां तव्हांजी मुखालफ़त सां ॿधल आहियूं या न ॿधल आहियूं। जो बाइडन या हुनजी इंतिज़ामिया या हुनजी परदेही जेको स्टेट सेक्रेटरी आहे हुन कॾहिं बि इएं न चयो आहे त इमरान ख़ान जे अचण सां मुखालफ़त घटि थी आहे या वधी आहे, जी या हुनजे वञण सां मुखालफ़त घटि थी आहे या वधी आहे। ठीकु आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त इमरान ख़ान जे लाइ हिकिड़ो ज़बरदस्त मौक़ो आहे त पाकिस्तान में हुन को बि कमु न कयो ऐं हाणे मुखालिफ़ धुर में रही पंहिंजी इस्तीफ़ा वापसि वठी मुल्क में महांगाई जे ख़िलाफ़, मुल्क में जहालत जे ख़िलाफ़, मुल्क में तालीम जे वाधारे जे लाइ, तरक़ी जे वाधारे जे लाइ जेतिरो बि कमु करे सघे थो उहो करे। बाक़ी इन नमूने जी सियासत करण जी आज़ादी त सभिनी खे आहे। ठीकु आहे डॉक्टर अयूब शेख साहब, ॿियो जेको मामिलो हुयो जिते पैनलिस्ट पंहिंजी राय ॾिनी ऐं मजमूई राय जेका आहे नसीर मेमन साहब जी, प्रोफेसर इनाम भट्टी साहब जी या डॉक्टर रफ़ीक साहब जी, उहा इहा आहे त मज़हबी कार्ड इस्तेमालु न करणु खपे, केर बि इन जे हक़ में न आहे, ऐं मज़हबी कार्ड इस्तेमालु करण सां या छिकत आणे टकराव सां ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुकूमतुनि खे फ़ाइदो न पहुचंदो आहे। इमरान ख़ान ख़िलाफ़ु जेके कार्रवायूं कयूं पियूं वञनि, फवाद चौधरी चए पियो त उनजी किरदार कुशी कई वेंदी ऐं वधीक केसिस बि दाख़िल थींदा। इन टकराव ऐं छिकत आण जी शुरूआत ई इमरान ख़ान कई आहे। मां बि मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में चवंदा रहिया आहियो त इमरान ख़ान चाहे थो त टकराव थिए, पोइ इन टकराव जो फ़ाइदो इमरान ख़ान खे थींदो या गवर्नमेंट खे पवंदो? कंहिंखे बि न थींदो, नुक़सानु पाकिस्तान जो थींदो। ऐं असां तव्हांजे प्रोग्राम में मुसलसिल चवंदा आया आहियूं त सियासत में मज़हब खे न छिकियो, उनखे न झेलियो। मज़हब जी पंहिंजी हैसियत आहे, मज़हब जी पंहिंजो मर्तबो आहे, मज़हब जो पंहिंजो हिसाब आहे। उहो इंसान जी ज़ात ऐं हुनजे ख़लकींदड़ जे, हुनजे भॻवान जे, हुनजे पंहिंजे हिसाब सां ठहियलु आहे। हाणे जेकॾहिं असां वेठा आहियूं मज़हब खे विच में विझी, इहो पाकिस्तान जी हाणोकी सरकार खे बि न करणु खपे। ऐं जेकॾहिं हू सम्झनि था त ज़हर खे ज़हर सां मारियूं, पोइ ज़हर सां ज़हर खे मारण सां ज़हर ई पैदा थींदो न, उन सां का सुठी ॻाल्हि पैदा न थींदी। इन करे ही मज़हब जे कार्ड जे इस्तेमाल जे ख़िलाफ़ मौजूदा हुकूमत कमु त करे सघे थी, पर उनखे इस्तेमालु न करे। इस्तेमालु कंदी त पोइ इमरान ख़ान ऐं शहबाज़ शरीफ़ में फ़र्क़ु कहिड़ो आहे? जी ठीकु आहे। सरान अॻूणो जेको सुषमा वारो वफ़ाक़ी वज़ीर आहे फवाद चौधरी, उन कुझु टाइम पहिरियां हिकु इंटरव्यू जे दौरान इहो मञियो त एस्टेब्लिशमेंट सां तालुकात ख़राबु थिया, जंहिंजे करे उहे हिन वक़्तु हुकूमत में न आहिनि। मतिलबु हुन इहा ॻाल्हि वाज़े कई त का अमेरिकी साज़िश न हुई जंहिंजे करे उन्हनि जी हुकूमत वई। अॼु अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो वरी बयानु साम्हूं आयो जेको चवे पियो त उन्हनि जी जॾहिं हुकूमत हुई PTI जी, उन दौरान उन PTI जी हुकूमत ऐं एस्टेब्लिशमेंट विच में, इदारनि विच में ग़लति फ़हमियूं पैदा कई वियूं जेके न थियणु खपनि हा। छा पिया सम्झो हाणे पछताव जेको आहे उहो शुरू थी चुको आहे PTI जी कैंप्स जे अंदरि? आख़िरी कुझु मिनट्स आहिनि हिन में, जेकॾहिं काइंडली ब्रीफली हिन ते कमेंट कयो नसीर मेमन साहब। उन्हनि खे थियणु घुरिजे जिन इहो टकराव खयों। जी ऐं मां सम्झां थो जेकर इहो टकराव इमरान ख़ान साहब मुल्क जे जमहूरी
मुस्तक़बिल जे लाइ कंहिं उसूली बुनियाद ते खणी त पोइ राय असांजी ॿी हुजे हा। जी पर माज़ीअ में तव्हां ॾिसो नवाज़ शरीफ़ जो बि इहो टकराउ तोड़े ख़ान साहिब जो बि इहो टकराउ जी उहो पंहिंजा कंट्रोल्स वधाइण जे लाइ वधीक हूंदो आहे। पर त हूंदे बि मां वरी सम्झां थो त इलेक्टेड वज़ीर आज़म खे राइट त आहे, कहिड़े बि पर्पज़ लाइ करे राइट वरी बि हुनजो आहे। त प्रिंसिपली तव्हां हुनखे ग़लति न सम्झा, पर हुनजा वेस्टेड इंट्रस्ट जेके आहिनि न जी उहे इहे हुआ त मां इन सां पंहिंजे इक़्तिदार खे वधीक ड्रेग ॾियां ऐं उन्हनि पंहिंजे पसंदि जे माण्हुनि खे मसनत ते आणिया। नवाज़ शरीफ़ साहिब बि 90s में इहे कयो, जंहिंजे थ्रू मां ईंदड़ 2-3 टर्म बसि पोइ मां वेठो हुजां इक़्तिदार ते। त इन रविश जो नतीजो आहे जो इहो टकराव थियो ऐं इन रविश जे करे ई बदबख्ती जी ॻाल्हि आहे त हाणे उसूली बुनियाद ते बि हुनजी हिमायत करणु ॾुखी थी पई आहे जो हुनखे उसूली बुनियाद ते टकराव खयो ई कोन हो, जमहूरियत लाइ इहो जहिड़ो जोटियो ई कोन हो। तंहिं करे हुनजी बि लाइ असांखे को साफ़ कॉर्नर कोन्हे। पछतावा हाणे थिए न थिए, नुक़सान त करे चुका। ठीकु आहे नसीर मेमण साहब, वक़्तु जेको आहे उहो पूरो थी चुको आहे। कंहिं ॿिए प्रोग्राम में वरी प्रोफेसर इनाम भट्टी साहब, डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब ऐं डॉक्टर अयूब साहब खां इन ते राय वठंदासीं। अवां सभिनी जी वॾी महिरबानी। नसीर मेमण साहब, डॉक्टर अयूब शेख साहब, इनाम भट्टी साहब ऐं ठीकु आहे सर। PCR मां हाणे वरी मैसेज आयो आहे त टाइम कुझु आहे असां वटि। इन ई मामले ते प्रोफेसर इनाम भट्टी साहब, अवांजो ब्रीफ कमेंट सर। असल में इन्हनि सभिनी सां मसइलो ई वॾो इहो आहे त इक़्तिदार जॾहिं हासिल कनि था न त उन वक़्तु बि जंहिं दरवाज़े खां हासिल करे उते पहुचनि था, जी उते पहुचण खां पोइ आस्ते आस्ते जीअं नसीर चयो न त उते हू पंहिंजे सिस्टम खे बहितर करण जे बजाए सिर्फ़ु इक़्तिदार जी ख़्वाहिश रखी वेही रहनि था। ऐं जॾहिं हुननि जी इक़्तिदार जी ख़्वाहिश वधे थी तॾहिं ई उते टकराव पैदा थिए थो। ऐं इक़्तिदार जी ख़्वाहिश जेकी आहे उनजो अमल दख़ल ई आहे जंहिंजे करे हिननि खे इहो को पछताव थिए थो। ऐं अॼु बि जेकॾहिं इहो तइ कनि, इमरान खान अॼु बि तइ करे त मूंखे हिन वरी साॻिए दरवाज़े सां इक़्तिदार हासिल नाहे करिणो, अवामी सघ जे ज़रिए अचिणो आहे ऐं पोइ अची करे सिस्टम खे बहितर करिणो आहे, त आउं सम्झां थो त सही थी वेंदो। पर हीउ जेको पछताव जो इज़हार आहे न, इहो वरी माना उन्हनि इदारनि खे वरी दावत ॾियणु आहे त बाबा आउं अञा गुंजाइश रखां पियो वरी तव्हां सां ठही हलनि। त उन्हनि सभिनी इदारनि खे सभु जमायतूं, मुस्लिम लीग नून, पीपल्स पार्टी, इमरान खान, MQM, बिला बिला जेके बि आहिनि, उन सभिनी जी वरी बि ख़्वाहिश इहा ई हूंदी आहे त असांखे बि आज़मायो न। ऐं असांखे बि आज़मायो वारे हिन आज़माइश में संदन जेके पोइ कारनामा थियनि था उनखे अॻिते हली करे वरी पाण पछताव बि थियनि थो। जी ठीकु आहे। डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब, अवांजो कमेंट सर हिन पछताव ते ब्रीफली प्लीज़। ॾिसो, पछताव जेको आहे सो उहो इहो न आहे त ईअं न कयूं आहे या कयूं आहे। पछताव इहो आहे त इहे शयूं असां खां मैनेज न थी सघियूं। इक़्तिदार जी ॻाल्हि आहे। सूरत हाल इहा आहे त जेका PTI आहे उहा हिकिड़ी डेमोक्रेटिक पार्टी ताईं मुंहिंजी इहा ख़्वाहिश हुई त पाकिस्तान में टी पॉलिटिकल पार्टी अचे जेका हिन ॿिनि पॉलिटिकल पार्टीज़ खे चैलेंज करे ऐं हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी तौर ते उभरे त इन जो डेमोक्रेसी खे फ़ाइदो थींदो। पर थियो उनजे उलट। इन करे उहो इहो जेको आहे त जेको बिल्कुलु सही आहे त वज़ीर आज़म जो नसीर ॻाल्हि मां एग्री थो कयां त इहो राइट आहे त हू कंहिंखे रखे कंहिं करे। पर जंहिंजे करे जेको सॼो 3.5 साल पौणा 4 साल कूड़ा केस अदालतुनि खे इस्तेमालु करणु सभु कुझु थियो, वरी बि वज़ीर आज़म उहे बि चाहे त उनखे वरी आणिया ऐं पोइ वरी अञा वधीक एट्रोसिटीज़ कयां। इन करे मां सम्झां थो त ॻाल्हि साॻी आहे त हीअ वरी उन ई पेर ते वञण जी कोशिशि करे रहिया आहिनि जेको ॾिसी रहिजे त छा थो थिए। ठीकु आहे। डॉक्टर अयूब शेख साहब, अवांजो कमेंट सर। मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो त एतिराफ़ आहे हुनजो त हू इस्टेब्लिशमेंट सां बि न हली सघियो। जी मुखालिफ़ पावली हुनखे चवंदी त उहो असां सां गॾु हले, हुनजा माण्हू ॿधी छॾे, ज़ाती तौर सॼा नुक़सान करे ऐं पॉलिटिकल पार्टीज़ में मुफ़ावत जे बदिरां मुखालफ़त ऐं मुखालफ़त जे बदिरां दुश्मनी वारो हिकिड़ो माहौल पैदा कयो ऐं उन खां पोइ बाक़ी बची इस्टेब्लिशमेंट हुन सां बि ठही न सघियो। हिकिड़ो त इहो हुनजो एतिराफ़ आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त जनरल अयूब ख़ान खे जॾहिं ख़्यालु थियो त उहो फील्ड मार्शल थिए त पोइ पाकिस्तान जी आर्मी हुनखे लाहे छॾियो। जी जनरल ज़ियाउल खे जॾहिं ख़्यालु थियो उहो अमीर उल मोमिनीन थिए त पोइ पाकिस्तान जी आर्मी चयो त हिन जो दिमाग़ ख़राबु थी वियो, हिनखे लाहे छॾियो। जॾहिं जनरल परवेज़ मुशर्रफ कारगिल में हथ विधा त पोइ चयो मुल्क जो बेड़ो ॿोड़ींदो, हुनखे लाहे छॾियो। आउं त चवां जेको बि माण्हू मुल्क जो बेड़ो ॿोड़े, पोइ अलिफ हुजे, बे हुजे, ते हुजे, उनखे इहा सज़ा इन ई दरवाज़े तां मिलणी आहे, छो त इन ई दरवाज़े वटि हली अचूं था।
ऐं तव्हां न ठहंदव त पोइ असां बि न ठहंदासीं, पोइ नतीजो तव्हां ॾिठो। ठीकु आहे डॉक्टर अयूब शेख साहब, वॾी महिरबानी अव्हांजी। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, अव्हांजी वॾी महिरबानी। नसीर मेमन साहब, थैंक यू सो मच। डॉक्टर रफ़ीक चांडू साहब, थैंक यू सो मच। नाज़रीन, मजमूई जेका सूरत हाल आहे उन ते ॻाल्हि ॿोल कई। शेख रशीद जेको आहे उन एतराफ़ कयो आहे त हुननि जी हुकूमत इदारनि सां ठही करे न हली सघी। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। त ईद खां पोइ वरी अव्हां सां मुलाक़ात थींदी। एडवांस में अव्हां सभिनी खे ईद जूं तमामु घणियूं वाधायूं हुजनि। अल्लाह निगहबान।